अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी हाँ जेकर मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बर महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द टियों, परियुनि, देवनि, जादूगरनि, ॾाइणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले तालुके हैदराबाद मां मोहम्मद बचल खां मिली। कहाणी आहे खिलफुल परी। हिकिड़ो बादशाह त पाण अलाह आहे, पर ज़मीन जे कंहिं टुकड़े जो बादशाह हो। हिन खे 7 धीअरूं हुयूं। बादशाह रोज़ु सुबुह जो पंहिंजे 7 धीअरुनि खे घुराए हर हिक खां पुछंदो हो त तव्हीं कंहिंजो थियूं खाओ। उन्हनि 7 मां 6 वॾियूं शहज़ादियूं त यकदमि चवंदियूं हुयूं त बाबा असीं तुंहिंजो थियूं खाऊं। बाक़ी जेका नंढी हुई सा का वरंदी कान ॾींदी हुई, ऐं जॾहिं बादशाह ॿिए भेरे पुछंदो हुअसि तॾहिं कंधु ॿिए पासे फेराए चवंदी हुई त हा बाबा तुंहिंजो थियूं खाऊं। हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो, बादशाह हमेशह वांगुरु पंहिंजनि धीअरुनि खां पुछंदो आयो त तव्हीं कंहिंजो थियूं खाओ, ऐं धीअरूं बि उहा ई वरंदी ॾींदियूं आहियूं त तुंहिंजो थियूं खाऊं। जॾहिं 7 वटि आयो ऐं साॻियो सुवालु कयईं तॾहिं शहज़ादीअ जा उहा ॻाल्हि रोज़ानो ॿुधी ॿुधी कक थी पई हुई, तंहिं बादशाह खे चयो त बाबा साईं, ॾियण वारो अलाह आहे, सभु को पंहिंजो रोज़ थो खाए। बादशाह उहा वरंदी ॿुधी खामी वियो ऐं यकदमि पंहिंजे पुट खे सॾे चयईं त तुंहिंजी नंढी भेण खे इन्हनि ई कपिड़नि में घोड़े ते चाढ़े जिते सिजु लहे उते छॾे हलियो अचु। शहज़ादो पीउ जे हुकुम मूजिबि पंहिंजी नंढी भेण खे घोड़े ते चाढ़े उथी हलियो। सिज लथे महिल हिकिड़ी सुञी हंध ते भेण खे घोड़े तां लाहे मोटी आयो। वीचारी शहज़ादी जंहिं कॾहिं महला जो दरवाज़ो बि न ॾिठो हो, ॿियो अज़ीज़नि खां परे ख़ौफ़नाक झंग में अकेली। सो पहिरीं त कुझु ख़ौफ़ थियुसि, पर वरी बि पंहिंजे मालिक खे यादि करे अखियूं पूरे कंधु हेठि करे हिकिड़े वण जे हेठां वेही रही। तां जो ॻच राति गुज़री वई ऐं खेसि उते ई निंड अची वई। सुबुह जो उथी हेॾां होॾां ॾिसणु लॻी त मन को माण्हू छेणो ॾिसण में अचे। ओचितो संदसि नज़र वञी हिकिड़े छोकिरे ते पई जो वण तां पियल थो। शहज़ादीअ छोकिरे खे सॼे ख़बरचार पुछी, जंहिं चयो त आउं हिकिड़े ज़मीनदार जो माल चारींदो आहियां। काल्ह मूंखां ढोर विञाइजी विया आहिनि, सो उन डप खां राति उन वण ते वेठो हुअसि। हींअर सुबुह थियो आहे, वरी बि ढोर ॻोल्हे वञी धणियुनि खे पहुचाईंदुसि। पर तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आई आहीं? शहज़ादीअ चयसि त आउं बि तो जहिड़ी इंसानु आहियां। हाणे जे तूं मूंसां गॾिजी कंहिं शहर में हली त ॾाढो चङो। छोकिरे दिलि में ख़्यालु कयो त जे ज़मीनदार वटि वेंदुसि त मोचड़नि सां खल लाहे छॾींदो, तंहिं करे छो न हिन औरत सां गॾिजी वञा, ॾिसजे त का वॾे घराणे जी थी। सो शहज़ादीअ सां हाउकार कयईं। पोइ ॿई ॼणा उथी हिकिड़े तरफ़ मुंहुं करे रवाना थिया। अॻियां छोकिरो, पोयां शहज़ादी हकलींदा हकलींदा कंहिं शहर जे ॿाहिरां हिकिड़े वण जे हेठां अची वेठा। कुझु वक़्तु आराम करे शहज़ादीअ छोकिरे खे चयो त हाणे हीअं कर जो तव्हां सिधो शहर में वञु ऐं बाज़ार में ॿिन्ही पासनि ॾिसंदो वञु। जंहिं दुकान ते हीरा जवाहर ऐं सोना अॻ रखियल ॾिसी उन दुकान ते चढ़ी मोदीअ खे चइजांइ त तोखे शहर खां ॿाहिरि राणी पई सॾे, हू पाण ई तोसां गॾु हलियो ईंदो। छोकिरो सिधो बाज़ार में आयो ऐं राणीअ जी ॾिनल ॾस ते अहिड़ो मोदी ॻोल्हे लधाईं जंहिंखे राणीअ वारी चयल सॼी ॻाल्हि करे ॿुधायईं। मोदीअ चयो त हाज़ुरु, हलु त हलूं। पोइ ॿई ॼणा गॾिजी राणीअ वटि आया। राणीअ मोदीअ खे पंहिंजो 9 लखो हार लाहे ॾिनो ऐं चयाईंसि त सेठ साहिबु, आउं बादशाही घराणे जी ज़ाल आहियां, कंहिं सबबु हीअ ॾींहं ॾिसणा पिया अथमि। हाणे तूं हिकिड़ी महिरबानी कर जो पहिरीं त असांखे रहण लाइ हिकिड़ी जाइ मसवाड़ ते वठी ॾे, ॿियो त हिन छोकिरे खे बादशाही वॻा सिबाए ॾे ऐं हिकिड़ो सुठो घोड़ो बि ख़रीद करे ॾींसि। मोदी वीचारो को ॾाढो अशराफ़ हो, त शहज़ादीअ खां हार कोन वरितो ऐं चयो त शहज़ादी, हार तूं पाण वटि रख, आउं उहो बंदोबस्तु करियां थो, पैसा मूंखे पोइ बि मिली वेंदा। मोदी ईअं चई हिकदमि जाइ जो बंदोबस्तु करे शहज़ादीअ खे उन जाइ में विहारियो ऐं छोकिरे खे बि संवारत ठहिराए बादशाही
वॻा पाराए हाणे शहज़ादीअ जे अॻियां हाज़िर कयो। उन बाद हिकिड़ो घोड़ो वठी संजे तयारु करे छोकिरे खे सवारी सेखारण लाइ हिकु सवार मुक़ररु करे ॾिनई, जंहिं हिन खे सवारी ऐं जंगी फ़न खां पिणु वाक़िफ़ु कयो। 2 ॾींहं गुज़रण खां पोइ शहज़ादीअ जॾहिं ॾिठो त हाणे छोकिरो बादशाही फ़न मां वाक़िफ़ु थी वियो आहे, तॾहिं दिलि में ख़्यालु कयईं त हाणे वरी कंहिं ॿिए मुल्क में वञी रहिजे। पोइ ख़्यालु करे मोदीअ खे घुराए चयईं त हाणे असीं वञण वारा आहियूं, तंहिं करे ही हार वठि, जेको तुंहिंजो हिसाबु किताबु थिए सो लाहे, बाक़ी पैसा आणे ॾे। मोदी हार वठी पंहिंजो ख़र्चु लाहे बाक़ी पैसा आणे शहज़ादीअ खे ॾिना। 2-4 ॾींहंनि बाद शहज़ादी छोकिरे खे तयारु करे खाधे पीते जो बंदोबस्तु करे घोड़े ते चढ़ी उथी हली। पंधु कंदा कंदा अची हिकिड़े रिण में पहुता। ॾींहं बि अची ततो ऐं उञ बि ॾाढो हलाकु कयनि। उते शहज़ादीअ छोकिरे खे चयो त पाणीअ खां सवाइ साहु थो वञे, पाणी पैदा कर। पर रिण पट में पाणी किथां आयो? छोकिरे हेॾां होॾां घणेई लोहूं ॾिनियूं पर पाणी हथु न आयो। लाचार घोड़नि खे अॻिते हकिलियाऊं। उञ छोकिरे खे बि हलाकु कयो हो, पर शहज़ादीअ जी हालति तमामु नाज़ुक थी वई। नेठि कुझु पंधु करण खां पोइ बेहोश थी वई। उते छोकिरे घोड़ा झले शहज़ादीअ खे हेठि लाहे हिकिड़े वण जे छांव में सुम्हारियो ऐं पाण पाणीअ लाइ हेॾां होॾां जोतूं ॾियणु लॻो। ओचितो हिन जी नज़र पाणीअ जे हिकिड़े तलाउ ते वञी पई। हू खली खणी तलाउ ते आयो। अची ॾिसे त पाणीअ में बिलोर पिया झरकनि। बिलोर तमामु सुहिणा हुआ, तंहिं करे हिन रांदि करण जे ख़्याल सां कुझु बिलोर खणी खीसे में विधा ऐं पाणीअ जी खली भरे वापसि मोटियो ऐं शहज़ादीअ जे मुंहं ते पाणी हणी खेसि सुजाॻ कयो। कुझु वक़्तु आराम करे अॻिते हलण जी तयारी कयाऊं। छोकिरे जो खीसो बिलोरनि सां भरियलु हो। सो डपु थियुसि त मतां शहज़ादी कावड़िजे। उन जे डप खां हिन केतिरा ई बिलोर उते खणी उछलाया। बाक़ी 2-4 लिकाए घोड़े ते चढ़ियो। काईंदे काईंदे अची हिकिड़े शहर जे वेझो पहुता। जॾहिं शहर जे ॿाहिरां आया तॾहिं शहज़ादीअ छोकिरे खे चयो त आउं हिते थी वियां, तूं शहर वञ, साॻीअ तरह बाज़ार मां कंहिं मोदीअ खे वठी अचु। छोकिरो मोदीअ खे वठी आयो। शहज़ादीअ वरी बि अॻिए वांगुरु मोदीअ खे चयो त असांखे रहण जो बंदोबस्तु करे ॾे। मोदीअ ख़ुशीअ सां हिननि खे बंदोबस्तु करे ॾिनो। उन बाद शहज़ादीअ चयसि त हाणे असांखे हिकु आलीशान जाइ शहर जे ॿाहिरां ठहिराए ॾे, पर देरि असुलु न थिए, जेको ख़र्चो ईंदो सो ॾींदासूं। मोदी हुकुम जो बंदो तंहिं यकदमि जाइ जो पटु ख़रीद करे खणी राज़ा ऐं कमी बीहारिया। 1 महीने में आलीशान महल तयारु थी वियो। शहज़ादी बि छोकिरे सां अची उन जे जाइ में रहणु लॻी। छोकिरे जी ॿाराणी तबियत सो जेके बिलोर शहज़ादीअ खां लिकाए खयां हुअईं, उन्हनि मां 2-3 खणी छोकिरनि सां रांदि कंदो। हिकिड़े ॾींहुं इतफ़ाक़ सां उन जे शहर जो शहज़ादो बि को उते अची निकितो। तंहिंजो हिन छोकिरे वटि सुहिणा बिलोर ॾिठा, सिखांउसि फुरे वियो। छोकिरे शहज़ादीअ खे रोई अची दांह ॾिनी, जंहिं चयसि त ख़सीस बिलोरनि जे करे पियो रोईं, ॿिया खणी वठिजांइ। तंहिं ते छोकिरे चयो त अहिड़ा बिलोर हिते मिलंदा ई कोन। ईअं चई ॿिया बिलोर जेके लिकाए रखिया हुआईं कढी अची शहज़ादीअ खे ॾेखारियईं। शहज़ादी जां खणी ॾिसे त उहे लाल आहिनि। उते शहज़ादीअ चयसि त चङो, सुभाणे सुबुह जो बादशाह जे दरबार में वञी बादशाह खे सलाम करे हिकु पासो वठी बीही रहिजि। जॾहिं बादशाह तोखां पुछे तॾहिं ॿुधाइजांइ त आउं सौदागर जो पुटु आहियां, तव्हांजे शहर में अची रहिया आहियूं। काल्ह शहज़ादो मुंहिंजा बिलोर खणी वियो आहे, से महिरबानी करे मूंखे वठी ॾियो। उहा ॻाल्हि सम्झाए ॿिए ॾींहुं शहज़ादीअ छोकिरे खे आलीशान वॻो ढकाए बादशाह ॾांहुं मोकिलियो। छोकिरो बादशाह खे सलाम करे हिकु पासे ते बीही रहियो। बादशाह मुल्क में नओं माण्हू आयल ॾिसी हिन खां ख़बर अचार पुछी। छोकिरे खे जीअं शहज़ादीअ सेखारियो हो तीअं ॿुधायो। बादशाह जे दरबार में वेठल अमीर ऐं वज़ीर हैरान थी विया त हीउ वरी केरु आहे जो शहज़ादे ते बिलोरनि जी दांह खणी आयो आहे। बादशाह छोकिरे खे चयो त छोकिरा, तुंहिंजा बिलोर मुंहिंजे पुटु खयां हूंदा त तोखे वठी ॾींदुसि, पर तूं पंहिंजा बिलोर सुञाणंदे? छोकिरे चयो त हा साईं, छो न सुञाणंदुसि, अहिड़ा बिलोर तव्हांजे शहर में ई कोन हूंदा। ईअं चई बचियल बिलोर बादशाह खे ॾेखारियईं। बादशाह बिलोर ॾिसी अचरज में पइजी वियो ऐं दिलि में चयईं त बराबरि अहिड़ा बिलोर मुंहिंजे शहर में त छा, पर मुंहिंजी बादशाहीअ में बि कीन हूंदा। सो छोकिरे खां पुछियईं त तूं ही बिलोर किथां आंदा आहिनि?
जंहिं ते हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। बादशाह पोइ खेसि शहज़ादे खां बि बिलोर वठी ॾिना। उन ॾींहुं शाम जो वज़ीर बि घुमंदो फिरंदो अची हिननि जे महलात वटां लंघियो। उन वक़्तु शहज़ादी दरीअ में बीठी हुई त ओचितो वज़ीर जी नज़र वञी मथसि पई। वज़ीर दिलि में ख़्यालु कयो त हेड़ी सुहिणी सूरत त बादशाहनि जे महलात में जुगाए। सो यकदमि बादशाह वटि आयो ऐं शहज़ादीअ जे सूंहं जी तारीफ़ करे चवणु लॻो त तव्हीं खेसि पंहिंजी पटराणी कयो। बादशाह बि वज़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधी शहज़ादीअ ते अणॾिठो आशिक़ थी पियो। वज़ीर खे चयईं त वज़ीर अहिड़ी का अटकल कर जो शहज़ादीअ खे बिना कंहिं ज़ोर ज़बरदस्तीअ जे पंहिंजो करियां। वज़ीर चयो त बादशाह सलामत हिकिड़ी अटकल आहे जो शहज़ादीअ सां गॾु जेको छोकिरो आहे उहो ॿुधाए वियो आहे त हिन उहे बिलोर हिकिड़े तलाउ तां लधा आहिनि। सो छोकिरे खे घुराए चयोसि त जे सचो आहीं त अहिड़नि बिलोरनि जो हिकिड़ो थाल आणे ॾे, जे न आणींदे त तोखे कूड़ ॻाल्हाइण जे ॾोह में माराए छॾींदुसि। बादशाह खे उहा सलाह ॾाढी वणी। ॿिए ॾींहुं बादशाह छोकिरे खे घुराए हुकुम कयो त बिलोरनि जो थाल भरियल आणे ॾे, जे न आंदई त फांसीअ ते चाढ़िबे। छोकिरे वीचारे जवाबु ॾिनो त उन जो जवाबु तव्हांखे सुभाणे ॾींदुसि। छोकिरो मोटी घर आयो ऐं ऊंधी मंझि करे सुम्ही पियो। शहज़ादी हैरान थी वई। सा सिधी हिन वटि आई ऐं पुछियाईंसि त ख़ैरु त आहे, जंहिं ते छोकिरे बादशाह वारी ॻाल्हि सरबस्ती करे ॿुधाई। शहज़ादीअ चयो त उहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। घोड़ो हेकर जेको घसि ॾिसंदो आहे सो न विसरंदो अथसि, तंहिं करे तूं घोड़े जी रुॻो वाघ झलियो वेठो रहिजो, पाण ई तोखे साॻीअ जाइ ते हली छॾींदो। पर बादशाह खे सुभाणे चइजो त ख़बर न आहे मूंखे केतिरा ॾींहं मुसाफ़िरीअ में लॻनि, तंहिं करे पोइते जी खाध खुराक जो बंदोबस्तु करियो। उते छोकिरो कुझु मिड़ई सरहो थियो ऐं ॿिए ॾींहुं बादशाह खे वञी चयईं त बादशाह सलामत, आउं वञण लाइ तयारु आहियां, पर मूंखे मुसाफ़िरीअ ते अलाए जे केतिरा ॾींहं लॻनि, तंहिं करे पोइते जी खाध खुराक जो बंदोबस्तु करे। बादशाह संदसि उहा ॻाल्हि मञी ऐं शहज़ादीअ ॾांहुं 12 महीननि जो सीधो पाधो ॾियारे मोकिलियो। छोकिरो शहज़ादीअ खां मोकिलाए घोड़े ते चढ़ी तलाउ ॾांहुं रवानो थियो। जॾहिं तलाउ ते पहुतो तॾहिं ख़्यालु कयईं त ॾिसां त ई बिलोर हिन तलाउ में किथां था अचनि। सो उभारो हलणु लॻो। कुझु पंधु करण खां पोइ ॾिसे त तलाउ जे मुंहं में हिकिड़ी कसी आहे जंहिं मां बिलोर वहंदा पिया अचनि। छोकिरो कसीअ जे कप ॾेई अॻिते हलंदो रहियो। गज पंधु करण खां पोइ हिकिड़ो कोट ॾिसण में आयुसि जंहिं मां कसी पई निकिती। कोट तमामु उतां पर हिन खे उन जो को दरवाज़ो ॾिसण में कोन आयो। नेठि छा कयईं, जवान कसीअ मां अंदरि कोट में लंघे वियो। छा ॾिसे त हिकिड़ो सुहिणो महलात आहे जंहिंजे विच में हिकिड़े छके ते हिकिड़ी सुहिणी औरत जी सिसी रखी आहे, जंहिं मां रत जा फुड़ा टिमी कसीअ में पे पिया जे बदिलजी बिलोर थे ठहिया। हेॾां होॾां निहारियईं त हिकिड़ी खट ते कंहिं औरत जो धड़ ॾिसण में आयुसि। छोकिरो दिलि झले महलात खे घुमणु लॻो। घुमंदे घुमंदे हिन खे हिकिड़ी उबती रखियल पटी ॾिसण में आई। छोकिरे पटीअ खे सिधो कयो त छके मां सिसी उॾामी अची धड़ सां लॻी ऐं मौल औरत जहिड़ी थी वेही रही। उते छोकिरो ॾाढो ढिनो, जंहिं ते औरत चयो त छोकिरा तोखे कहिड़ी खुटी खंयो आहे जो हिते आयो आहीं, भॼी वञ न त इजो थो देव अचे तोखे बि पूरो करे ऐं मूंखे बि। उते मिड़ई हमरा हिमत ॿधी ऐं चयाईंसि त उहा ॻाल्हि छॾ, बाक़ी इहो ॿुधाए त तोसां हीअ हालति कंहिं कई आहे। उन औरत ॿुधायसि त छोकिरा आउं हिकिड़े बादशाह जी धीउ आहियां, मुंहिंजो नालो लाल परी आहे। हिते मूंखे हिकिड़ो देव ज़ोरीअ खणी आयो आहे ऐं चवे थो त मूंसां शादी कर, पर आउं हिन पलीत सां शादीअ खां इनकारी आहियां। उन ई करे देव जादूअ जी पटीअ जे ज़ोर ते मुंहिंजी सिसी धड़ खां धार करे वेंदो आहे। शिकार खां मोटी अची मूंखे जेरो करे शादीअ लाइ ज़ोर कंदो आहे। हींअर हू अचण वारो आहे, तंहिं करे उहा पटी साॻीअ जाइ ते उबती करे रखी छॾ ऐं तूं बि किथे वञी लिक, वरी देव जे वञण खां पोइ अचिजांइ, ऐं पोइ जेका तुंहिंजी मर्ज़ी हूंदी ईअं कंदसि। छोकिरे पटी उबती कई त लाल परीअ जी सिसी उॾामी वञी छके में पई ऐं पाण वञी बाग़ में हिकिड़े घाटी ॿूड़े में लिकी वेही रहियो। थोरीअ देरि खां पोइ ओचितो तूफ़ान लॻो, फुड़ फुड़ पई ऐं पोइ गोड़ थियो।
देव बि आदम बूह कंदे अची कड़को कयो। हेॾां होॾां निहारियईं पर माण्हू छेणो नज़र न आयुसि। तंहिं करे कावड़ जी मालात में वियो, पटीअ खे सिधो कयईं त लाल परी झेरी थी उथी। देव हिन खां कावड़ जी पुछो त मूंखे अॼु हिते माण्हूअ जी धप पई अचे। तॾहिं लाल परीअ चयसि त छितो त कोन थियो आहीं, तूं 12 कोहनि में माण्हू कोन छॾियो आहे, बाक़ी मुंहिंजी धप थी अचई त मूंखे खणी खा त जिंद छुटे। उहो ॿुधी देव खणी माठि कई ऐं वेठो हिन खे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाइण। पर लाल परीअ पूरो मुंहुं ई कोन ॾिनुसि। देव खे जो लॻी कावड़, सो तख़्ती ऊंधी करे वेंदो रहियो। देव जे वञण खां पोइ छोकिरो निकिरी आयो ऐं अची तख़्ती सुबती करे लाल परीअ खे जेरो कयईं। छोकिरी दिलि में लाल परीअ खे उन क़ैद मां छॾाइण जो फ़ैसिलो करे वरितो हो। सो यकदमि चयईंसि त उथ मूंसां गॾिजी हल। पर परीअ चयईंसि त जे आउं तोसां गॾिजी हलंदसि त देव अची ॿिन्हिनि खे मारींदो। छोकिरे खे उहा ॻाल्हि दिलि सां लॻी ऐं ख़्यालु कयईं त जेसीं देव जहिड़ो आहे तेसीं हितां निकिरणु मुश्किल आहे। हाणे का अहिड़ी अटकल कजे जंहिंसां नांग बि मरे ऐं लठ बि बचे। उहो ख़्यालु करे छोकिरे लाल परीअ खे चयो त शहज़ादी, जेकॾहिं तूं कंहिं अटकल सां देव खां उन शइ जो पतो कढीं जंहिंमें संदसि साहु आहे त पोइ आउं सवलाईअ सां देव खे मारे तोखे हिन क़ैद मां छॾाए सघंदुसि, न त सॼी ॼमार तूं देव जे क़ैद में हूंदीअ। लाल परी चयो त उहो कमु मुंहिंजो। अञा उहे ॻाल्हियूं पिए कयूं त देव जे अचण जो आवाज़ु आयो। छोकिरे यकदमि तख़्ती ऊंधी करे लाल परीअ खे मारे पाण साॻीअ जाइ ते वञी वेठो। एतिरे में देव मींहुं वाह कंदो अची कड़कियो ऐं दस्तूर मूजिबि परीअ खे उथारियईं। अॼु लाल परी बि देव सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करणु लॻी। देव वीचारो जो लाल परीअ जे मिठियुनि ॻाल्हियुनि जो हमेशह सिकायल हो, सो लाल परीअ खे ख़ुशि ॾिसी वाछो ई टिड़ी पियसि। नेठि परीअ पुछियुसि त हे देव, हयातीअ ते भरोसो कोन्हे, सुभाणे तोखां को ॾाढो देव अचे ऐं तोखे मारे वञे त पोइ आउं कीअं कंदसि। देव मौज में हो त लाल परीअ खे चयो त शहज़ादी, मुंहिंजो साहु हिन कोठीअ में पूरियल चतुअ में आहे। जेसीं ताईं उहो न मरंदो तेसीं ताईं आउं जीअरो हूंदुसि। उहा ख़बर कंहिंखे ई कान्हे, तंहिं करे तूं को बि फ़िक्रु न कर। कुझु वक़्तु कचहरी करण खां पोइ देव ख़ुशि थी तख़्ती ऊंधी करे हलियो वियो। देव जे वञण खां पोइ छोकिरो आयो ऐं तख़्ती सिधी करे लाल परीअ खे जीअरो कयईं। पोइ ॿिन्हिनि ॼणनि गॾिजी मालात जे कोठियुनि मां चतुअ वारो पिंजरो ॻोल्हे हथु कयो ऐं सही संभरी कसीअ वारे लोघे खां कोट मां निकिता। घोड़ो बि उते ई पे चरियो, तंहिंखे झले सवार थिया। अञा कुझु पंधु कयाऊं त छोकिरे खे बिलोरनि जो थाल यादि पियो ऐं लाल परीअ खे चयईं त जंहिं कम लाइ आयो हुउसि सो त थियो ई कोन। मूं बादशाह सां वाइदो कयो हो त सो त पूरो करिणो आहे। लाल परीअ चयसि त आउं जो तोसां गॾु आहियां, पोइ बिलोरनि खे छा कंदे। हलंदे हलंदे चतुअ वारे पिंजरे खे ओचितो लोॾो अची वियो त हुते वरी देव खे लोॾो आयो। तंहिंखे पक थी त अॼु ख़ैरु कोन्हे, सो वाह मींहुं करे मुठियूं भिकुड़े वठी भॻो। जॾहिं कोट खे वेझो पहुतो तॾहिं लाल परी ऐं छोकिरे खे पिंजरे समेत वेंदो ॾिठाई। सो हेकारी कावड़ जी हिननि ते हमिलो कयईं। उते छोकिरे बि चतुअ खे पिंजरे मां कढी हथ में झलियो ऐं जीअं देव वेझो आयो ते चतुअ जी हिकिड़ी खंभड़ाटी भञी छॾियईं त देव जी बि हिकु टंग ऐं ॿांह भॼी पई। पर देव रिड़ंदो रिड़ंदो हिननि ॾांहुं आयो, अञा बि वेझो आयो। तॾहिं छोकिरे चतुअ जी ॿी बि खंभड़ाटी भञी देव जो ॿियो पासो बि चटु करे छॾियो, पर देव तॾहिं बि रिड़ंदो आयो। नेठि छोकिरे चतुअ जे सिसीअ खे मरोटो ॾिनो। मरोटो ॾेई सिसी भञी छॾी त होॾां देव जो कंधु भॼी पियो ऐं उते ई चतुअ वांगुरु फतकी फतकी मरी वियो। हाणे ॿई ॼणा बेवना थी घोड़े ते चढ़ी अची पंहिंजी जाइ ते रसिया। शहज़ादी जा इंतज़ार में हुई सा हिन खे 2 ज़ाल सां गॾु सलामत ईंदो ॾिसी ॾाढी ख़ुशि थी। हीअ ॿई शहज़ादियूं पाण में मिलियूं। शहज़ादीअ छोकिरे खे चयो त हाणे हफ़्तो खनि घर में आराम करे पोइ बादशाह वटि वञिजांइ। हफ़्तो खनि गुज़रियो त छोकिरे लाल परीअ खे चयो त हाणे बिलोरनि जो थाल खपे। लाल परी सिधी थी खट ते सुती ऐं पाणीअ जो थाल भराए
मथां छिको टंगाए छोकिरे खे चयईं त तख़्ती उपती कर। छोकिरे तख़्ती ऊंधी कई त सिसी उॾामी वञी छिके में पई ऐं उन मां रत जा फुड़ा जेके टिमी थाल में किरियासीं सभु लाल थींदा विया। तव्हांजो सॼो थाल भरिजी वियो। पोइ तख़्ती सिधी कयईं त लाल परी उथी वेही रही। इहो थाल खणी रूमाल सां ढके बादशाह जे दरबार में आयो। बादशाह वज़ीर लालनि जो थाल ॾिसी अजब में पइजी विया ऐं छोकिरे खे दरबार में कुर्सी वेहण लाइ मिली। कुझु वक़्तु कचहरी करे छोकिरो बादशाह खां मोकिलाए पंहिंजी जाइ ते आयो। ॿ चारि ॾींहं गुज़रिया त लाल परी शहज़ादीअ खे चयो त शहज़ादी पाण ॿई परदेस में अकेलियूं आहियूं। अलाह खां सवाइ असांजो न को ओही न को वाही। दुनिया में पंहिंजो हमदर्द हिन छोकिरे खां सवाइ ॿियो को बि कोन्हे। छोकिरो बि अची जवान थियो आहे, तंहिं करे छो न पाण ॿई ॼणियूं खणी हिन सां शादी करियूं। उहा सलाह करे ॿिन्हिनि ॼणनि छोकिरे सां शादी कई। हिकिड़े ॾींहुं वज़ीर बि हिननि जे महलात वटां अची लंघियो। उन वक़्तु लाल परी ऐं शहज़ादी ॿई ॼणियूं दरीअ खां बीठियूं हुयूं। वज़ीर जी नज़र जा हिननि ते पई सो दंग रहिजी वियो। दिलि में चई त मार, अॻे रुॻो हिकिड़ी हुई पर हाणे त ॿी उन्हीअ खां बि वधीक अची वई आहे। सो वज़ीर सिधो बादशाह वटि आयो ऐं अची साण सॼी हक़ीक़त कयईं। बादशाह चयसि त पोइ छा कजे? वज़ीर चयो त क़िबला माॻई छोकिरे खे ई छो न खणी माराइजे त पोइ उहे ॿई शहज़ादियूं हथु अचनि। बादशाह चयसि त वज़ीर ईअं कीअं थी सघे थो जो हिकु बेगुनाह जो खून करे रैयत जे नज़र में ॾिठा थियूं। बादशाह ॿियो को तरीक़ो कढ जंहिंसां नांग बि मरे ऐं लठ बि न भॼे। वज़ीर वीचार करे चयो त जीअंदा क़िबला हिकिड़ी अटकल ख़्याल में आई अथमि जो छोकिरे खे चइजे त असांखे शीण जे खीर जी ज़रूरत आहे। तोखां सवाइ ॿियो को बि आणे कोन सघंदो। जेकॾहिं न आणे ॾींदे त तोखे फांसीअ ते चाढ़बो ऐं तुंहिंजो माल मिल्कियत सभु बादशाही कब्ज़े में रहंदो। बादशाह खे उहा सलाह पसंदि आई। ॿिए ॾींहुं सिपाही मोकिले हिकदमि छोकिरे खे घुरायईं। जंहिं वक़्तु सिपाही छोकिरे खे सॾणु आया त शहज़ादीअ लाल परीअ खे चयो त शक न आहे त वज़ीर काल्ह हितां लंघंदे पाण खे ॾिसी वियो आहे, तंहिं वञी ममण मचायो आहे। अॼु शायदि पंहिंजे मुड़ुस मथां वरी आफ़त अचणी आहे। हाणे छा करियूं? हुस्न में जो तोणीक शहज़ादी ज़ोर हुई पर अकुल में वरी लाल परी सरस हुई। तंहिं शहज़ादीअ खे चयो त उन में ॻणतीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेकी थींदो तंहिंखे मुड़ुसु थी मों ॾींदासूं। ईअं चई हिन छोकिरे खे सॾे चयईं त बादशाह जेको कमु चवे या ॻाल्हि पुछे त तूं ईअं चइजि त वरंदी सुभाणे अची ॾींदुसि। छोकिरो यकदमि दरबार में आयो ऐं सलाम करे कुर्सीअ ते वेही रहियो। उते बादशाह चयसि त छोकिरा असांखे शीण जे खीर जी ज़रूरत आहे ऐं असांखे पक आहे त तोखां सवाइ ॿियो को बि माण्हू उहो कमु करे न सघंदो। तंहिं करे या त खीर आणे ॾे न त तुंहिंजो माल मतां सभु ज़ब्त कयो वेंदो ऐं तोखे फांसी ॾिनी वेंदी। छोकिरे चयसि त साईं उहा वरंदी आउं सुभाणे ॾींदुसि। ईअं चई बादशाह खां मोकिलाए घर अची ॾाढे अफ़सोस मां चयईं त हाणे बादशाह ऐं वज़ीर मुंहिंजे मारण पोयां अची पिया आहिनि। चवनि था त असांखे शीण जो खीर आणे ॾे न त तोखे माराए छॾींदासीं। उन ते लाल परीअ चयसि त उन में अफ़सोस करण जी ॻाल्हि कोन्हे। सुभाणे बादशाह खे वञी चओ त आउं शीण जो खीर आणे ॾियण लाइ तयारु आहियां पर हिकिड़ो शर्त आहे त आउं अलाए जे कॾहिं मोटां। तंहिं करे मुंहिंजे महलात ते शाही ख़र्च सां ॿ पहरेदार मुक़ररु कया वञनि। 6 महीननि जो सीधो सामान ॾिनो वञे। पोइ जे खीर खणी वापसि आयुसि त वाह, न त सॼो धन ऐं महलात तव्हांजो आहे। ॿिए ॾींहुं छोकिरो वरी बादशाह वटि वियो ऐं खेसि साॻिया शर्त ॿुधाया। बादशाह उहे शर्त क़बूलु कया। हुकुम ॾिनई त यकदमि छोकिरे जे महलात ते अनु पहुचायो ऐं पहिरे जो बि बंदोबस्तु करियो। पोइ छोकिरो घोड़ो संजे मुसाफ़िरीअ ते तयारु थियो। शहज़ादियुनि खां मोकिलाइण वक़्तु छोकिरे खे लाल परी हिकिड़ी चिठी लिखी मुंडीअ में बंदि करे ॾिनी ऐं चयईं त हीअ चिठी ऐं मुंडी खणी उलहंदे तरफ़ वञिजे। अॻियां तोखे हिकिड़ो जबल ॾिसण में ईंदो। उन ते चढ़ी ॾिसंदे त ॿिए पासे हिकिड़ो घाटो झंगल ॾिसिबो। तूं सिधो ओॾां रुख़ रखिजे। अॻे हिकिड़ो वॾो बड़ आहे जिते चोॾहीं राति परियुनि जी हिकिड़ी वॾी मजलिस थींदी आहे।
जंहिंमें मुंहिंजो चाचो ऐं मुंहिंजी सौट शाह परी बि ईंदा आहिनि। तूं उते महफ़िल खां अॻु बड़ जे वण ते चढ़ी लिकी वेही रहिजो। जॾहिं ॻाइणु वॼाइणु ख़तमु थिए ऐं सभु महिमान हलिया वञनि ऐं मुंहिंजो चाचो शाह परीअ जी जोट ते कंधु रखी सुम्हे, तॾहिं तूं छा कजांइ जो मूं वारी चिठी ऐं मुंडी आहिस्ते करे शाह परीअ जे हंज में उछले विझिजे। पोइ हू पाण ई चिठी पढ़ी तुंहिंजो बचाउ कंदी। पर ख़बरदार थिजांइ, जेकॾहिं शाह परी जे पीउ या ॿिए कंहिं देव तोखे ॾिठो त पोइ उफ़ट मारे छॾींदई। छोकिरो आहे सॼी ॻाल्हि सम्झी शहज़ादियुनि खां मोकिलाए घोड़े ते सवार थी उथी हलियो। कुझु ॾींहंनि खां पोइ हीउ ॾस मिलियल जबल ते अची पहुतो ऐं उन ते चढ़ी ॾिठाई त बराबरि झंगल पियो ॾिसिजे। काहे अची उते पहुतो। उहा चंड जी 12 जी राति हुई, तंहिं करे हीउ बड़ वटि पहुची पंहिंजे वेहण जो बंदोबस्तु करे बाक़ी 2 रातियुनि जो इंतज़ारु करणु लॻो। आख़िर 14हीं राति बि आई। का महिल गुज़री त के देव आया ऐं जिन अची बड़ हेठां सफ़ाई कई ऐं ॿिया वरी गिलम गालीचा खणी आया। उनखां पोइ हिकु आलीशान तख़्तु आयो जो अची बड़ जे हेठां रखियाऊं। आहिस्ते आहिस्ते महिमान ईंदा विया। थोरी देरि में तिर छटण जेतिरी जाइ बि कान रही। पोइ देवनि जो सरदार बि हिकिड़ी परीअ सां गॾु अची लथो, जंहिंखे ॾिसी सभु देव ऐं परियूं उथी बीठा। उनखां पोइ राग ऐं नाच थियो। नेठि अध राति खां पोइ उहो सारो मांडाणो ख़तमु थियो। ॿिया त सभु जितां आया हुआ ओॾां हलिया विया। बाक़ी देवनि जो सरदार ऐं हिकिड़ी परी वञी रहिया। छोकिरे खे पक थी त लाल परीअ जो चाचो ऐं शाह परी उहे आहिनि। नेठि देव शाह परीअ जी जोट ते कंधु रखी सुम्ही रहियो। जॾहिं देव खे निंड आई तॾहिं हिन हिकु धागे में मुंडी ऐं चिठी ॿधी आहिस्ते आहिस्ते हेठि लाहे शाह परीअ जे झोलीअ में विधी। शाह परी चिठी ऐं मुंडी ॾिसी छिरक भरे यकदमि मथे निहारियो ऐं छोकिरे खे ॾिसी वरी मुंडीअ खे ॾिठो ऐं सुञाताईं त हीअ मुंडी लाल परीअ जी आहे। पोइ चिठी खोले पढ़णु लॻी, जंहिंमें लिखियलु हो त हीअ चिठी आणींदड़ माण्हू मुंहिंजो घर वारो आहे। उनजी तोखे हर तरह पारत हुजे ऐं जंहिं कम लाइ अचे थो उन में मदद कजो। शाह परी पंहिंजे साह खां वधीक प्यारी सहेलीअ जी चिठी पढ़ी ॾाढी ख़ुशि थी, एतिरे क़दुरु जो संदसि अखियुनि मां लुड़क ॻड़ी पिया, जे अची संदसि पीउ जे मुंहं ते पिया, जंहिं ते हू सुजाॻ थी पियो ऐं शाह परीअ खां रोअण जो सबबु पुछाईं। तॾहिं हिन ॿुधायसि त बाबा उहे बि ख़ुशीअ जा ॻोढ़ा आहिनि, पर ॿुधाईंदुसि तॾहिं जॾहिं हज़रत सुलेमान जो वेसा ॾींदव त तव्हीं कंहिंजे बि वार जो नालो न वठंदा। देव हैरान थी जवाबु ॾिनो त धीउ अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं लाइ मूंखां एॾो कसम खणाई, खणी ॿुधाए त छा ॻाल्हि आहे। पर शाह परीअ चयसि त पहिरीं कसम खण। नेठि लाचार थी देव हज़रत सुलेमान जो कसम खयूं। तॾहिं हिन देव खे मुंडी ऐं ख़तु ॾेखारियो, जे ॾिसी देव ॾाढो ख़ुशि थियो ऐं शाह परीअ खां पुछियाईं त केरु आहे जंहिं हीअ चिठी आंदी आहे। शाह परीअ ॿुधायसि त बाबा उहो हिकिड़ो आदमज़ाद खणी आयो आहे। हाणे उन आदमज़ाद खे जैदान मिले न त लाल परी अरमान में रोई रोई मरी वेंदी। देव उहा ॻाल्हि क़बूल कई, चयईं त अहिड़े माण्हूअ खे कीअं मारिबो जंहिंसां मुंहिंजी भाटीअ जो लिखियो थियो आहे। तूं भली उन आदमज़ाद खे सॾु, मूंखां जेकी पुॼंदो सो मदद कंदुसि। शाह परीअ छोकिरे खे इशारो ॾिनो। हू वीचारो ॾकंदो ॾकंदो वण तां लही अची हिननि जे अॻियां बीठो। देव हिन खे चङी इज़त ॾिनी ऐं भरिसां विहारे कचहरी करणु लॻो। नेठि सिज उभरण खां अॻु ही 3 ॼणा देव जे मुल्क में पहुची विया। छोकिरो देवनि जे सरदार जो ख़ासि महिमान हो, तंहिं करे हिन खे हिकिड़ी आलीशान महलात में तरसायो वियो, जिते कॾहिं कॾहिं शाह परी बि वटसि अची रिहाण कंदी हुई। आहिस्ते आहिस्ते हिननि ॿिन्हिनि जो पाण में कुर्ब थी वियो। शाह परी ख़्यालु कयो त छो न आउं बि खणी हिन सां शादी करियां। जहिड़सि बहादुर बि को विरले हूंदो, जंहिं देव खे हिन मारियो आहे तंहिं असांजा 1000 देव पूरा कया हुआ। उहो ख़्यालु करे वञी पंहिंजे पीउ सां हक़ीक़त कयईं, जंहिं पिणु पंहिंजो राज़पो ॾेखारियो। पोइ त ॿिन्हिनि जी वरी धाम धूम सां शादी थी। कनि ॾींहंनि खां पोइ छोकिरे शाह परीअ खे चयो त हाणे पोइ ते हलणु घुरिजे। 2 महीननि जो त रुॻो पंधु आहे ऐं वाइदे मूजिबि बादशाह खे शींहण जो खीर बि ॾियणो आहे, न त पोइ ते जो ख़ैरु न थींदो।
शाह परीअ चयसि त उन जी तूं ॻणती न कर, पाण वक़्त ते हली खीर समेत पहुचंदासीं। पोइ पीउ खां मोकल वठी हलण जी तयारी कयऊं। तॾहिं छोकिरे शाह परीअ खे चयो त शहज़ादी भला शींहण जो खीरु हथु कर। शाह परीअ चयसि त बादशाह खे पारूथो खीरु कोन ॾिबो, भले त ताज़ो खीरु ॾिसी ख़ुशि थिए। आउं ख़ुदि शींहनि जी सरदार आहियां, खणी किथे बि हुजां शींहनि खे उते घुराए सघां थी। ईअं चई हिन शींहं जे वारनि खे सेको ॾिनो त शींहं अची हाज़ुरु थियो। शाह परीअ शींहं खे चयो त हिन माण्हूअ जा पूरी तरह वफ़ादार रहिजो ऐं जिते बि तव्हांखे घुराए उते हाज़ुरु थी जेको हुकुम ॾिए मञिजो। एतिरो चई शींहं खे मोकल ॾिनई। पोइ देवनि जे सरदार 4 देव तख़्त समेत शाह परीअ ॾे मोकिलिया, जन खेनि राति विच में संदन शहर जे ॿाहिरां अची लाथो, जितां उहो सिधो पंहिंजे महलात में आया। शहज़ादी ऐं लाल परी मुड़ुस खे सलामत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियूं। वेतर जो लाल परीअ जी नज़र पंहिंजी सौट शाह परीअ ते पई, सा त ॾाढी ख़ुशि थी ऐं वञी शाह परीअ खे भाकुर विधाई। पोइ त सभई हिक ॿिए सां मिली ॾाढो ख़ुशि थिया। अंजाम वारे ॾींहं ते छोकिरो बादशाही वेस वॻा पहिरें दरबार में आयो। बादशाह वज़ीर खे पक हुई त छोकिरो शींहण जो खीरु त कोन आणींदो पर सलामत बि कोन मोटंदो। तंहिंजो छोकिरे खे ॾिठो से हका बका थी विया ऐं हिन खां पुछियाऊं त छोकिरा तूं शींहण जो खीरु आंदो? छोकिरो जो शाह परीअ जो पढ़ायल हो त वरंदी ॾिनी त बादशाह सलामत शींहण जो खीरु मुर्गो इन ई करे कोन आंदो जो तव्हांखे अलाए जे पारूथो खीरु खपे या ताज़ो। बादशाह चयो त पारूथो खीरां छा करियां, मूंखे त ताज़ो खीरु घुरिजे। छोकिरे चयसि त हाज़ुर, जे तव्हांखे ताज़ो खीरु घुरिजे त हीअं करियो जो शहर में पड़ो घुमराए छॾियो त सिज उभरण खां अॻे को बि माण्हू घर खां ॿाहिरि न निकिरे ऐं सभु को घरनि जा दरियूं दरवाज़ा बंदि करे छॾे, पोइ तव्हांखे ताज़ो खीरु ॾेई सघंदुसि। बादशाह ऐं वज़ीर पहिरियां त हैरान थी विया त छोकिरो चए छा थो, पर पोइ छोकिरे खे चयूं त चङो अहिड़ो पड़ो घुमारायूं था। राति जो पड़ो घुमी वियो जो माण्हू जित सो तित बीही रहियो, सॼे शहर में ॼण कर आकाश घुमी वियो। शाह परी फजर महिल शींहं जा गच जेतिरा खणी उन्हनि खे सेको ॾिनो त सॼे शहर में शींहं पहुची विया। पुछनि जा ठकाउ ऐं गजकारुनि जा आवाज़ एॾा त थिया जो निंड में सुतल माण्हू बि सुजाॻ थी पिया। दरनि दरियुनि जे सीरुनि मां शींहनि खे ॾिसियो डप खां हंध में घिड़ियो थी विया। बादशाह ऐं वज़ीर बि लका महलात में पिए ॾिठो। नेठि सुबुह थियो। छोकिरे छा कयो जो हिकिड़ी शींहण खे कन मां झले सिधो बादशाह जे दरबार जे दरवाज़े वटि आयो, पर उते पखी बि ॾिसण में कोन आयुसि। तंहिं करे बादशाह वटि महलात ॾांहुं वियो। बादशाह ॾिसे त छोकिरो शींहण कन मां झलियो पियो अचे, सो हिन डप खां महलात जा दरवाज़ा खणी बंदि कराया। उते छोकिरे बादशाह खे चयो त साईं दरवाज़ो खोलियो ऐं ताज़ो खीरु ॾुही वठो, मतां चओ त पारूथो खीरु मिलियो। बादशाह वीचारे खे अची सिर सां लॻी, सो हथ ॿधी छोकिरे खे चयईं त इस्म धणीअ जे हिननि खे हितां कढ, न त डप विचां अधु शहर जो साहु हलियो वेंदो। मूंखे खीरु कोन थो घुरिजे, हाणे रुॻो शहर मां कढीनि। छोकिरे चयो त वाह साईं वाह, हेतिरी सारी हलाकी पोइ छाजे लाइ थिए करायव। हाणे तव्हां रुॻो हिन मां खीरु ॾुही वठो त पोइ हिननि खे मोकल ॾिजे। पर बादशाह महलात खां ॿाहिरि निकितो ई कोन। लाचार छोकिरे शींहण खे मोकल ॾिनी जे घड़ी खन में शहर छॾे हलिया विया ऐं छोकिरो मोटी पंहिंजे घर आयो। थोरी देरि खां पोइ बादशाह दरबार में आयो ऐं अचण साण वज़ीर खे घुराए चयईं त ॾिठई वज़ीर, तूं अहिड़नि खटरागनि में हथ थो विझी जो माॻई आज़ारु थियो पवे। पाण खे त रुॻो खीरु घुरिबो हो, पर हिते त सॼो शहर शींहं हुआ। वज़ीर वीचारो कंधु हेठि करे वेही रहियो। उन ॻाल्हि खां पोइ वीचारे बादशाह त शहज़ादियुनि हथु करण जो ख़्यालु ई लाहे छॾियो, पर वज़ीर खे ॾाढी आंध मांध थी पई ऐं हिन छोकिरे खे कीअं बि करे माराइजे। आंध मांध थी पई त हिन छोकिरे खे कीअं बि करे माराइजे। सो रोज़ु ॿिए ॾींहुं पियो महलात वटां चकर ॾींदो हो।
पर नज़र कुझु बि न आयुसि। नेठि हिकिड़े हजामण खे अंदरि महलात जो वाह सवाह लहण लाइ उमाणियईं। जंहिं सॼी ख़बरचार वठी अची वज़ीर खे ॿुधाई त वज़ीर साहिबु अॻे हुयूं 2, हाणे आहिनि 3। टई सूंहं में हिक ॿिए खां शह ॾियो बीठियूं आहिनि। कंहिंजी साराह करे कंहिंजी कजे। वज़ीर वीचारे जा ठप ई ठरी विया। सिधो बादशाह वटि आयो ऐं सारी हक़ीक़त ॿुधायईं त बादशाह सलामत हिन भेरे छोकिरे वरी 3 बि हूर परियां आहे या बादशाही महल में जुगाए। वज़ीर जे भड़काइण ते बादशाह वरी बि हिरखी पियो ऐं वज़ीर खे चयईं त वज़ीर, अॻु में बि तो छोकिरे खे अहिड़ा सवाल ॾिना जो माॻई पाण अची आज़ार में पियासीं। हींअर अहिड़ो को सवाल ॾींसि जो वञण खे वञे। वज़ीर बादशाह जो रज़ामंदो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चपटियूं वॼाए बादशाह खे चयईं त साईं, तव्हीं हाणे उन ई ॻाल्हि खां बेफ़िक्र रहो, आउं पाण ई तो सिर विञायांसि। ॿिए ॾींहुं बादशाह जे हुकुम सां छोकिरे खे वरी बि दरबार में घुरायो वियो। बादशाही सॾ ते शहज़ादे खे वरी बि फ़िक्रु थियो ऐं ख़्यालु कयऊं त बादशाह खे वरी बि खुटीअ खंयो आहे। सो छोकिरे खे सम्झायऊं त बादशाह जेकी बि तोखे चवे उनजो जवाबु सुभाणे ॾियण जो वाइदो करे हलियो अचिजो। छोकिरो दरबार में आयो ऐं बादशाह साणसि ओरे परे जूं ॻाल्हियूं करे खेसि चयो त छोकिरा, खिलफुल परीअ जे फुलनि जी ज़रूरत आहे। केतिरनि ई माण्हुनि ते उहो कमु रखियुमि पर नथा करे सघनि। मूंखे पक आहे त उहो कमु तोखां सवाइ ॿियो को बि करे न सघंदो। तंहिं करे जे खिलफुल परीअ जा फुला तूं न आंदा त तोखे माराए छॾिबो। छोकिरो खिलफुल परीअ जे फुलनि आणण जो ॿुधी वाइड़ो थी वियो, पर पाण संभाले बादशाह खे चयईं त साईं, उहा वरंदी सुभाणे ॾींदुसि। ईअं चई सिधो जाइ ते आयो ऐं 3 शहज़ादियुनि खे अहवालु ॾिनई। शाह परीअ चयसि त तूं उन जो को बि फ़िक्रु न कर, छो त खिलफुल परी मुंहिंजी सौटु आहे। तंहिं करे कमु त ज़रूरु थींदो, पर तूं सुभाणे बादशाह खे चइजि त खिलफुल परी हितां 6 महीननि जे पंध ते थी रहे। ओट मोट में 12 महीना लॻी वेंदा। तंहिंखां सवाइ फुलनि हथु करण में बि कुझु वक़्तु लॻी वेंदो। पोइ बि ख़बर न आहे त जेरो मोटी अचां या न। तंहिं करे शर्त ई आहे त एतिरे वक़्त जी खाध खुराक लाइ मुंहिंजा 4 मज़ूर सुबुह खां शाम ताईं तव्हांजो ख़ज़ानो ढोईंदा। पोइ जे फुला आंदमि त वाह वाह, न त उहो समूरो ख़ज़ानो ऐं राणियूं तव्हां जूं आहिनि। जे हीअ शर्त मंज़ूरु हुजे त फुलनि लाइ वञा। ॿिए ॾींहुं छोकिरे बादशाह खे उहो शर्त ॾिनो। बादशाह वज़ीर सां सलाह कई, जंहिं चयसि त साईं, उहो शर्त भली मंज़ूरु करियो, छो जो हीउ छोकिरो खिलफुल परीअ जा फुला कॾहिं कोन आणींदो। नेठि बि त उहो ख़ज़ानो वरी ज़ालुनि सूंदो पंहिंजी ई थींदो। उहो ॿुधी बादशाह हाउकार कई। छोकिरे ॿिए ॾींहुं 4 मज़दूर वठी अची बादशाह वटां ख़ज़ानो खणायो। 2-4 ॾींहं रखी छोकिरे मुसाफ़िरीअ जी तयारी कई। मोकिलाइण वक़्तु शाह परीअ चयसि त हितां उभरंदे तरफ़ 4 महीननि जे पंध खां पोइ हिकिड़ो जबल ईंदो, जंहिंजे विचां रस्तो आहे। जबल लंघंदे त हिकिड़ो मैदान ॾिसण में ईंदुई। उते शींहं ऐं शीण रहनि था, जे कंहिंखे बि जहिड़ो कोन छॾीनि। पर तूं जबल तां 2 ॿकरियूं झले तकबीर विझी हिकिड़ी घोड़े जे हिकिड़े पासे ऐं ॿी ॿिए पासे रखी पोइ मैदान में वञिजे। जेकॾहिं तोखे ॾिठूं त पोइ तुंहिंजे पुठियां काहे पवंदा। केतिरो बि घोड़े खे भॼाईंदे त बि अची रसंदई। जंहिं वक़्तु उहो तोखे अची रसनि, तंहिं वक़्तु घोड़ो तेज़ करे हिकिड़ी ॿकरी शींहं खे, ॿी ॿकरी शीण खे उछलाए ॾिज। जेसीं उहे ॿकरियूं बि खाइनि, तेसीं तूं हिननि जे हद मां निकिरी वञी खिलफुल परीअ जे मुल्क में रसंदे। पोइ ही ख़त ऐं मुंडी वञी खिलफुल परीअ खे ॾिज। उहा तोखे सुखियो बि रखंदी ऐं फुला बि ॾींदी। छोकिरो ख़त ऐं मुंडी वठी मोकिलाए तोकिलाए उथी हलियो। केतिरनि ॾींहंनि जे मुसाफ़िरीअ खां पोइ हिनखे हिकिड़ो जबल ॾिसण में आयो ऐं शाह परीअ जे ॿुधाइण ॾिस मूजिबि हिन जबल तां 2 ॿकरियूं झलियूं ऐं उन्हनि खे तकबीरूं विझी घोड़े ते खयूं ऐं जबल वारे रस्ते मां लंघी ॿिए तरफ़ थियो। अॻियां उहो मैदान हो जंहिंमें नरमाद शींहं रहंदा हुआ। छोकिरे बि ख़ुदा खे यादि करे खणी घोड़े खे हकिलियो। कुझु पंधु करण खां पोइ ओचितो ॾिसे त नरमाद शींहं यकी लुर भॻा अचनि।
हिन बि घोड़े खे तिखो कयो। जॾहिं ॾिठईं त शींहं अची रसिया आहिनि, तॾहिं हिकिड़ी ॿकरी हिकिड़े खे ऐं ॿी ॿकरी ॿिए शींहं खे उछले ॾिनई। शींहनि खे ॿकरियूं मिलियूं से खाधो ॾिसी बीह रहिया, ऐं हीउ घोड़े खे भॼाए मैदान पार करे अची खिलफुल परीअ जे मुल्क में निकितो। छोकिरो वीचारो शहर में नओं आयल हो, सो सॼो ॾींहुं हलियो, पर किथे बि रहण जी जाइ न मिलियसि। नेठि अटकल करे हिकिड़ी पोड़ीअ खे मासी मासी करे वञी पेरें पियो। पोड़ी हैरान थी वई त हीउ भाणे जो वरी किथां सामाणो। सो पुछियाईंसि त भाउ भुलियो त कोन आई? छोकिरे चयसि त मासी मुंहिंजी मरियाती मासी बि तो जहिड़ी हुई, तॾहिं अची तोखे चिंबड़ियुसि। ॿियो त हिन शहर में नओं आयल आहियां, सो दिलि में चयमि त तूं ई शायदि मुंहिंजी मदद करीं। ईअं चई 2-3 सोनियूं मोरियूं खणी हथ ते रखियाईंसि, जे ॾिसी पोड़ी ॾाढी ख़ुशि थी ऐं चयईंसि त भाउ भली आहे जी आहे, हिन घर खे पंहिंजो घरु सम्झ। ईअं चई खेसि अंदरि वठी आई। छोकिरे वरी पोड़ीअ खे सोननि मोरनि जी ॿी मुठ भरे ॾिनी ऐं चयो त मासी तूं मुंहिंजे लाइ मानी तयारु कर। मोरूं वठी क़िस्मे क़िस्मे ताम ठाहे छोकिरे खे खाराया। छोकिरो बि हो बुखायल ऐं थकल, सो खाई पी ड्रव करे बालम थी सुम्ही रहियो। अहिड़ीअ तरह छोकिरे 2-4 ॾींहं आराम कयो। थोरनि ॾींहंनि खां पोइ छोकिरे पोड़ीअ खे पंहिंजे दिलि जो हाल ॿुधायो। तां खिलफुल परीअ जे हुस्न जी हाक ॿुधी आयो आहियां, रुॻो हिकु दफ़ो हिन खे ॾिसण जो इरादो अथमि। पोड़ी उहा ॿुधी हैरान थी वई ऐं छोकिरे खे चयईं त भाउ धणीअ जो नालो वठि ऐं पंहिंजे सिर जो ख़ैरु घुर। खिलफुल परी हिन मुल्क जी हाकिम आहे, तंहिं करे हिन जे मथां एतिरो त सख़्तु पहिरो आहे जो नरपखीअ खे बि ताक़त कान्हे जो उन जे महलात मथां उॾामी सघे। संदसि महलात 3 कोटनि अंदरि बंदि थियल आहे। हर हिक कोट जे दरवाज़े ते 4-4 पहलवान पहिरो ॾींदा आहिनि, सो कंहिंजी मजाल आहे जो ओॾां वञी सघे। तूं दिलि मां इहो ख़्यालु ई कढी छॾ। छोकिरे अहिड़ियूं पेराइतियूं ख़बरूं ॿुधी दिलि में ख़्यालु कयो त जे कमु थींदो त उन हीअ पोड़ीअ हथां, तंहिं करे ज़िद करे बीह रहियो। चए मासी को अहिड़ो रस्तो कढ जो रुॻो हिकु दफ़ो ॾिसी दिलि ख़ुशि करियां। ईअं चई अशरफनि जी हिकिड़ी ॻोथरी खणी पोड़ीअ खे ॾिनई ऐं चयो त मासी जेकॾहिं आउं मरी वियुसि त मुंहिंजो घोड़ो ऐं माल मता तोखे फबे। जे जीअरो रहियसि त एतिरो खज़ानो ॾींदोसांइ जो तूं त ठहियो पर तुंहिंजा पोटा पड़पोटा बि पिया खाईंदा। पोड़ी बि छोकिरे जे ॻाल्हियुनि में अची वई, सो हिन खे चयईं त ॿुध, आउं खिलफुल परीअ जी ख़ासि नौकिरियाणी आहियां। मूं ते उहो कमु रखियलु आहे 8-8 ॾींहं खिलफुल परीअ जे हमाम में गुलनि जी खारी रसायां, जे संदसि गुसल जे पाणीअ में विधा वेंदा आहिनि। हाणे सुभाणे गुलनि रसाइण जो वारो आहे। तूं हीअं कर जो ज़नाना कपिड़ा ढके ज़ालुनि वांगुरु घूंघट करे मूंसां गॾिजी हलिज, पोइ खटे क़िस्मत। छोकिरो ॾाढो ख़ुशि थियो ऐं पोड़ीअ खे अशरफनि जी ॿी बि ॻोथरी खणी ॾिनई। ॿिए ॾींहुं पोड़ीअ छा कयो जो पाड़े मां उधारा सुधारा ज़नाना कपिड़ा वठी छोकिरे खे पाराए ऐं छोकर जा कपिड़ा गुलनि जी टोकरीअ में लिकाए छोकिरो साण करे उथी रवानी थी। जॾहिं कोट जे दरवाज़े वटि पहुता तॾहिं हिननि खे पहरेदार फिरी आया। चए माई तोखे त असीं सुञाणूं था, पर हीअ बुरके में केरु आहे? पोड़ीअ ॿुधाइनि त हीअ मुंहिंजी नुंहुं आहे, तंहिंखे खिलफुल परीअ पाण घुरायो आहे। हाणे जे मोकल नथा ॾियो त पाण ई ख़बर पवंदव, न त मूंखे अंदरि वञणु ॾियो, कुझु ख़र्ची हींअर ॾियांव थी, ॿी अंदरां जेकी मिलियमि उन मां बि कुझु ॾींदीसांव। ईअं चई अशरफनि जी हिकिड़ी ॻोथरी खणी पहरेदारनि खे ॾिनई। उते पहरेदारनि बि हिकिड़ो लालच सबबु, ॿियो वरी उहो डपु त मतां सचुपचु खिलफुल परीअ हिननि खे घुरायो हुजे तन ॻोथरी वठी हिननि खे इजाज़त ॾिनी। अहिड़ी तरह हर हिकु कोट जे पहरेदार खे बहानो ॿुधाए उकिरी अंदरि थिया। उन ई वक़्तु खिलफुल परीअ पंहिंजनि 7 सहेलियुनि सां बाग़ घुमण पे वई। संदसि महलात में हिक ई नमूने जा 7 पलंग पियल हुआ। छोकिरे छा कयो जो पोड़ीअ खे रवानो करे ज़नाना कपिड़ा लाहे मर्दाना कपिड़ा पाए लत खोड़े हिकिड़े पलंग ते चढ़ी मथां साई शाल विझी सुम्ही पियो। कुझु देरि गुज़रण खां पोइ खिलफुल परीअ पंहिंजे साहेड़ियुनि सां गॾु बाग़ घुमी मोटी अची ॾिसे त 6 पलंग ख़ाली पिया आहिनि, बाक़ी 7 ते को माण्हू सुतो पियो आहे। ॾाढी कावड़ लॻसि त कंहिंखे खुटीअ खंयो आहे जो असांजे ख़ासि महल में हलियो आयो आहे ऐं मुंहिंजे पलंग ते अची सुतो आहे।
सो हिकिड़ी साहेड़ीअ खे चयईं त ॾिस त उहो केरु अभागो सुतो पियो आहे। हिकिड़ी ॼणीअ छोकिरे जे मुंहं तां शाल जो पलव खणी ॾिठो त हिकिड़ो हसीन आदमज़ाद सुतो पियो आहे। उहो ॾिसी सभिनी साहेड़ियुनि खिलफुल परीअ खे ॾेखारियईं। खिलफुल परीअ जो कौल हो त आउं शादी उन ई माण्हूअ सां कंदसि जेको मुंहिंजी खट ते वेहंदो या सुम्हंदो। तंहिं करे सभिनी साहेड़ियुनि वठी खिलफुल परीअ सां चर्चा मस्करी शुरू कया। उन जे गोड़ ते छोकिरे जी अखि खुली पई, पर दत हयो पियो हो। खिलफुल परीअ अवल त ॾाढी फिकी थी, पर पोइ साहेड़ियुनि जे मस्करीअ ते हिन खां बि खिल निकिरी वई। परीअ जे खिलण ॼण को खेसि जो चुमण हज़ारे रंगारंग फुला हिन जे वात मां निकिरी महलात में पखिड़िजी विया। उते छोकिरे जंहिं उन्हनि फुलनि लाइ हेॾा कशाला कया हुआ त यकदमि उथी खिलफुल परीअ जे वात मां निकितल फुला मेड़े शाल में विझणु शुरू कया। तंहिं ते सहेलियुनि हैरान थी झले खणी हिकिड़े पलंग ते विहारियसि ऐं पुछांउसि त ए आदमज़ाद, केरु आहीं, किथां आयो आहीं ऐं हेॾनि पैरनि हूंदे कीअं अंदरि आयो आहीं? छोकिरो यकदमि खिलफुल परीअ खे शाह परीअ वारो ख़तु खणी ॾिनो। जंहिं शाह परीअ वारी मुंडी सुञाती ऐं ख़तु पढ़ी ॾाढी ख़ुशि थी। वरी जो छोकिरे समूरो अहवालु ॿुधायुसि, सा हेकारी ख़ुशि थी ऐं दिलि में ख़्यालु कयईं त हाणे शादी कंदसि त उन ई सां कंदसि। सुबुह जो खिलफुल परीअ पंहिंजे पीउ खे समूरो अहवालु ॿुधायो ऐं चयो त आउं शादी हिन छोकिरे सां कंदसि। किसो कोता हिननि ॿिन्हिनि जी शादी ॾाढी धाम धूम सां थी ऐं आराम सां गुज़ारणु लॻा। ॻाल्हियूं कंदे ॾींहं झटि गुज़रनि, 6 महीना ईअं गुज़री विया। जॾहिं बादशाह सां वाइदे पूरे करण में बाक़ी महीनूं वञी रहियो, तॾहिं छोकिरे खिलफुल परीअ खे ॿुधायो त शहज़ादी, हाणे मुल्क मोटिणो आहे, न त उते जो बेईमान बादशाह मुंहिंजे ॿियनि ज़ालुनि खे नुक़सानु रसाईंदो। खिलफुल परीअ जवाबु ॾिनुसि त हाज़ुर, आउं तोसां आहियां, जीअं चवंदे तीअं कंदसि। नेठि खिलफुल परीअ पंहिंजे पीउ खां मोकल वरिती ऐं उॾाम खटोले ते चढ़ी राति विच में अची पंहिंजे मुल्क में ठका कयऊं। 3 शहज़ादियूं छोकिरे जे इंतज़ार में वेठियूं हुयूं ऐं हिन जी सलामतीअ लाइ राति ॾींहुं दुआ पिनंदियूं हुयूं। तंहिंजो हिन खे खिलफुल परीअ समेत सलामत ॾिठोसि ॾाढियूं ख़ुशि थियूं। कुझु ॾींहं आराम करे छोकिरे बादशाह जे दरबार में वञण वक़्तु खिलफुल परीअ खे चयो त बादशाह खे फुला ॾियणा आहिनि। हाणे तूं खिल त आउं फुला करे खणी वञा। खिलफुल परीअ चयसि त तूं बादशाह खे वञी चओ त हिकिड़ी अहिड़ी जाइ ठहिराए जंहिंमें नंढो सोराख़ हुजे, त पोइ उहा जाइ फुलनि सां भरे ॾियांव। छोकिरो जॾहिं दरबार में आयो त बादशाह वज़ीर हैरान थी विया त छोकिरो कीअं सलामत मोटी आयो। लाचार सूर पी पुछियाऊंसि त फुला किथे? छोकिरे ईअं ई चयनि जीअं खिलफुल परीअ सम्झायो हुअसि। बादशाह जे हुकुम सां उन ई ॾींहुं जॻह ठही तयारु थी ऐं राति विच में खिलफुल परीअ उन सोराख़ ते वात रखी टहिक ॾिना त सॼी जाइ फुलनि सां टिमटार थी वई। पोइ उहो सोराख़ कप सां बंदि करे मोटी आई। सुबुह जो छोकिरो बादशाह वटि आयो। बादशाह वज़ीर ऐं केतिरा अमीर साण करे छोकिरे सां गॾिजी उन जाइ ते आया। छोकिरे बादशाह खे चयो त साईं, हाणे उहा कप सोराख़ मां कढो। बादशाह जा कप कढी मस त फुला हिक ॿिए पोयां संघर करे टिड़ी पखड़ी उॾामण लॻा। तंहिं ते छोकिरे चयसि, बादशाह सलामत, इहे अथव खिलफुल परीअ जा फुला। वणेव त गॾु करियो, वणेव त छॾे ॾियो त उॾामंदा हलिया वञनि। मूं पंहिंजो वाइदो पूरो कयो। ईअं चई छोकिरो मोटी पंहिंजे महल में आयो। कुझु ॾींहंनि खां पोइ वज़ीर खे वरी अची ख़्यालु थियो त हिन भेरे बि मथां छोकिरे खां नाज़ुक परी आंदी हुजे। सो हजामण खे घुराए चयईं त वञी छोकिरे जे जाइ जी ख़बर चार वठी अच। हजामण अची ॾिसे त मार, अॻे 3 ॼणियूं हुयूं पर हाणे 4 ॼणियूं वेठियूं आहिनि। सा मोटी वज़ीर वटि आई ऐं वज़ीर खे चयईं त साईं, छोकिरो खिलफुल परी बि परिणिजी आयो आहे। उनजे हुस्न जी कहिड़ी तारीफ़ करियां, अहिड़ो हुस्न मूं कॾहिं ॾिठो न ॿुधो। हीअ त सभु राणियूं बादशाही महल में सुवनि, पर ख़ुदा बि पियो गॾहनि खे गज पाराए। हजामण जी ॻाल्हि ॿुधी वज़ीर हेकारी सड़ी खामी वियो। सिधो बादशाह वटि आयो ऐं अची खिलफुल परीअ जी साराह करणु लॻो। बादशाह चयो त वज़ीर,
तुंहिंजे चवण ते लॻी मूं सभु ख़ज़ानो लुटाए छॾियो। हाणे छोकिरे सां हथु अटकाइण पाण खे मौत जे मुंहं में ॾियण जे बराबरि आहे। तंहिं करे ख़ुदा जो नालो वठि, उन ई ॻाल्हि तां लही वञ। पर वज़ीर न मञियो। नेठि बादशाह चयसि, भला को अहिड़ो बहानो ॻोल्हे कढ जो छोरो माॻई पूरो थी वञे। वज़ीर चयसि, साईं उहो कमु मुंहिंजो। ॿिए ॾींहुं वरी बि बादशाह छोकिरे खे घुराए हेठि मथे जूं ॻाल्हियूं ॿुधाए हुकुम ॾिनो त असांखे हुदि पखी आणे ॾे, जेकॾहिं न त तुंहिंजो जुण बचो पीड़ाए छॾिबो। छोकिरो वीचारो हुदि जो ॿुधी हैरान थी वियो ऐं बादशाह खे चई त साईं सुभाणे तव्हांखे वरंदी ॾींदुसि। छोकिरो मोटी घर आयो ऐं ऊंधी मंझी करे सुम्ही पियो। राणियुनि जो हिन जी उहा हालति ॾिठी सो डोड़ी वटि आयूं ऐं ख़बरचार पुछियाऊंसि। छोकिरे चइनी ॼणनि खे बादशाह वारी ॻाल्हि ॿुधाई ऐं चयो त अॻे ख़ुदा जी महिरबानीअ सां ॾुखु ॾाखिड़ो सही सोभ करे आयुसि, पर हींअर बचणु मुश्किल आहे। उन ते शाह परी चयसि त चरिया, इहो सुवालु तमामु सवलो आहे। हुदूद लाइ तोखे केॾांहुं वञिणो ई कोन पवंदो, उहो असां वटि ई आहे। जंहिं महिल चवंदे त हाज़िर करे ॾींदोसीं। पर तूं सुभाणे बादशाह खे वञी चइजांइ त बादशाह सलामत, आउं हुदूद पखीअ लाइ वञा थो, पर शर्त उन ई सां जो मूंखे ट्रामे जी पत्रीअ ते अधु बादशाहीअ जो लिखी ॾियो। जे हुदूद पखी आंदुमि त अधु बादशाही मुंहिंजी, न त मुंहिंजी सॼी मिल्कियत राणियुनि समेत तव्हांजी थींदी। ॿिए ॾींहुं छोकिरे बादशाह वटि अची इहो शर्त पेश कयो, जो बादशाह मञियो ऐं ट्रामे जे पत्रीअ ते पंहिंजे अधु बादशाही लिखी ॾिनी। छोकिरो बादशाह सां 6 महीननि जे मोटण जो वाइदो करे घर आयो। 5 महीना ॾाढे ऐश आराम सां गुज़ारियाईं। बाक़ी जॾहिं हिकिड़ो महीनो बचियो तॾहिं शहज़ादियुनि खे यादगिरी ॾियारियाईं त बादशाह खे हुदूद पखी ॾियणो आहे। शहज़ादियुनि खे ख़बर हुई त छोकिरे खे तकलीफ़ ॾियण वारो वज़ीर आहे, सो उनखे सेखत ॾियण जो इरादो करे छा कयऊं जो महलात जे भरिसां जेके शहर जा छोकिरनि रांदि रूंद कंदा हुआ उन्हनि खे चयऊं, अवां मां जेको बि घणा पखियुनि जा खंभ चूंडे ईंदो उनखे घणी ख़र्ची मिलंदी। ॿार जो ख़र्चीअ जो ॿुधो तन 2-4 ॾींहंनि में महलात जी हिकिड़ी कोठी क़िस्मे क़िस्मे जे खंभनि जे क़िस्मे पखियुनि जे खंभनि सां भरे छॾी। तेसीं शहज़ादियुनि वज़ीर खे हजामनि जे हथां न्यापा मोकिलिया त असां वटां थी वञ। वज़ीर वीचारो इन्हनि सां मुलाक़ात लाइ वरियनि खां सिकायल हो, सो न्यापा ॿुधी कपिड़नि में ई न पिए मां पियो ऐं उॾामंदो आयो। शहज़ादियुनि छोकिरे खे लिकाए वज़ीर खे अंदरि घुरायो ऐं संदसि ॾाढी ख़िदमत कई। शहज़ादियुनि वज़ीर खे चयो त अॻे त अञा बि असांजे घरवारे जे मोटण जी उमेद हुई, पर हींअर बादशाह सलामत अहिड़े हंधि मोकिलियो अथसि जितां मोटणु महाल आहे। असीं पोइ बि अव्हां जी मिल्कियत आहियूं, तंहिं करे असां तां भेरो न बणिजांइ। पोइ त सॼी राति शराब कबाब पे हलिया। सुबुह जो वज़ीर मोकिलाए पंहिंजे महलात ॾे वियो। अहिड़ी तरह ॿिए चौथे ॾींहुं वज़ीर हिननि वटि पियो ईंदो हो। जॾहिं मुदे पूरे थियण में हिकिड़ो ॾींहुं रहियो तॾहिं शहज़ादियुनि दूती हजामण खे घुराए वज़ीर खे न्यापो मोकिलियो त अलाए जे मथां सुभाणे असांजो मुड़ुसु मोटी अचे ऐं पोइ मुलाक़ात न थी सघे, तंहिं करे अॼोकी राति अची असां वटि गुज़ार। वज़ीर पंहिंजे घर ॿुधायो त आउं शिकार ते थो वञा, तंहिं करे राति जो कोन ईंदुसि, मुंहिंजो इंतज़ारु न कजो। ईअं चई हार सिंगार करे नवां कपिड़ा पाए छोकिरे जे महलात ॾांहुं उथी हलियो। वज़ीर अचण खां अॻु में ई शहज़ादियुनि छा कयो जो सरस जी हिकिड़ी देॻ काढ़ाए रखी छॾी। वज़ीर आयो, महफ़िल में शराब कबाब सॼी राति हलंदा रहिया। अधु राति गुज़री त शहज़ादियुनि वज़ीर खे शराब में हिकिड़ी नशेदार शइ विझी प्यारे छॾी। कुझु देरि खां पोइ वज़ीर बेहोश थी वियो। उते शहज़ादियुनि नौकरियाणियुनि खे हुकुम ॾिनो जन वज़ीर जी ॾाढी मुछूं ऐं मथो कूड़े उघाड़ो करे सरस जे देॻ में ॿोड़े खणी खंभनि वारी कोठीअ में फिटो कयऊंसि, जिते उथल पुथल में सभु खंभ वज़ीर जे बदन खे चिंबड़ी विया। बेहोशीअ जे हालत में हिनखे का बि ख़बर न पई त थाणसि कहिड़ी जुठ थी आहे। उते पहर अची फुटी। 4 राणियूं ऐं 5 छोकिरो बाक़ी जेके खंभ बचा हुआ से वेठा वज़ीर खे चिंबड़ाइण। अहिड़े त सुहिणे नमूने सां रंगारंगी खंभ कतारे बिहारियाऊंसि
जो ॼण त सचुपचु हुदहुद पखी हो। पोइ सिज ई कोन उभिरियो त छोकिरे हिकिड़ो नेर खणी हिन जे ॻीचीअ में ॿधी थालीअ में लूणु पाणी मिलाए खणी संदसि अॻियां रखियो ऐं हिकिड़ी सुई जी चोक ॾेई चयाईंसि त खा। वज़ीर खे बेहोशी छॾे वई हुई, बाक़ी शराब जा नशा अञा बीठा हुअसि, सो अखियूं पूरे खाई वियो। जॾहिं दरबार जो वक़्तु थियो तॾहिं छोकिरो वज़ीर खे वठी उथी हलियो। उते वज़ीर खे होश अची वियो, ॾिसे त मार आउं त लोह थी वियुसि, पर हाणे सब्र खां सवाइ ॿियो को बिलो कोन्हे। सो वीचारो माठ मीठ में छोकिरे जे पोयां हलंदो वियो। सुबुह जो पार हुजे, शहर जो जेको माण्हू नए नमूने जो पखी ॾिसे सो हिन जे पुठियां लॻियो पवे। तव्हांजो जेसीं बादशाह जे दरबार ताईं पहुता तेसीं हज़ारे माण्हू अची गॾु थिया। बादशाह बि सुबुह जो ॾंदण पाणी करे अञा महलात मां निकितो त माण्हुनि जा हशाम ॾिठाई। ख़बर पियसि त छोकिरे हुदहुद पखी आंदो आहे, सो बि उनखे ॾिसणु आयो। बादशाह जो अहिड़ो पखी पंहिंजी उमिरि में कोन ॾिठो, सो केतिरो वक़्तु बि पखीअ खे जाचणु लॻो ऐं छोकिरे खां पुछियईं त हिन पखीअ खे कुझु खाधो खाराइबो आहे या न। छोकिरे चयो त बादशाह सलामत, हीउ पखी लूणु पाणीअ खां सवाइ ॿियो कुझु बि न खाईंदो आहे, तंहिं करे उहो खेसि खाराए ॾियो। बादशाह यकदमि लूणु पाणी घुरायो जो छोकिरे खणी वज़ीर जे अॻियां रखियो। वज़ीर खाइण खां लहरायो, छोकिरे रुॻो सुओ ॾेखारियुसि त यकदमि खाइणु लॻी वियो। उते बादशाह खे यादि पियो त वज़ीर त आहे ई कोन। उन ॾांहुं माण्हू मोकिलियाईं। माण्हू मोटी अची ॿुधायसि त वज़ीर काल्हो को शिकार ते वियल आहे, अञा न आयो आहे। बादशाह खे ॾाढो ॾुखु थियो त वज़ीर हुजे हा त उहो बि हीउ पखी ॾिसे हा। बादशाह जी ॻाल्हि त समूरी ॿुधी, पर कीअं चवे त साईं उहो वज़ीर त आउं ई आहियां। वज़ीर बादशाह जी ॻाल्हि त समूरी ॿुधी, पर कीअं चवे त साईं उहो वज़ीर त आउं ई आहियां। सिज लहण महिल छोकिरे बादशाह खे चयो त साईं हाणे मूंखे इजाज़त मिले, छाकाणि त मुंहिंजो पखीअ सां अहिड़ो वाइदो कयलु आहे त हिकु ॾींहं खां वधीक तोखे न रहाईंदुसि। जे वधीक वक़्तु रहंदो त पोइ शहर जो ख़ैरु कोन्हे। बादशाह खे त शींहनि वारी ॻाल्हि यादि हुई त यकदमि इजाज़त ॾिनी। छोकिरो वज़ीर खे शहर मां रुलाए रुलाए पंहिंजी जाइ ते वठी आयो ऐं संदसि बदन तां खंभ लाहे वेंझारे संजारे साॻिया कपिड़ा पाराए चयाईंसि त अॻिते लाइ बादशाह खे अहिड़ी सलाह न ॾिजांइ। शुकुरु कर जो हींअर तोखे जीअरो छॾियो अथऊं। जे अॻिते अहिड़ी हालत हलंदे त सिर सलामत न हूंदई। वज़ीर अलाऊं भलाऊं करे छोकिरे खां जिंदु छॾाए लिकंदो लिकंदो अची घर रसियो। पर अवल त चौकीदारनि सुञातुसि ई कोन। ॾाढ़ी मुछूं ऐं मथो टेई कूड़ियल हुअसि, सो कंहिं बि कोन सुञातुसि। पोइ त अची मोचड़नि सां वरिताऊंसि। वज़ीर वठी दाऊं कयूं, जंहिं ते संदसि धीउ ऐं ज़ाल डोड़ंदियूं आयूं ऐं पोइ त सुञाणे जिंदु छॾायाऊंसि। ॿिए ॾींहुं बादशाह वरी बि वज़ीर खे घुरायो, पर वज़ीर बीमारीअ जो बहानो करे घर में ई वेठो रहियो। नेठि महीने खन में वज़ीर जा कुझु वार बि थिया, सो नठ ते रिड़ी दरबार में आयो। पोइ बादशाह छोकिरे जे पखी आणण जी समूरी ख़बर ॿुधायसि ऐं चयाईंसि त वज़ीर छोकिरो त हीअ शर्त बि खटी वियो ऐं अधु बादशाही बि वई, हाणे कहिड़ी मर्ज़ी अथई। वज़ीर कंधु खणी हेठि कयो। कुझु ॾींहं गुज़रिया त वज़ीर खे वरी अची चोरा खोरा लॻी त कहिड़ी बि रीति छोकिरे खे पूरो करे उहे राणियूं ऐं मिल्कियत हथु कजे। हिन घणेई वीचार कया। नेठि हिकिड़ी अटकल सुझी आयसि। सिधो बादशाह वटि आयो ऐं चयाईंसि त साईं अञा हिकिड़ो भेरो कोशिशि कबी, उमेदु आहे त हिन दफ़े सो बि असांजी थींदी। उहो हीअं जो छोकिरे खे सवालु ॾिजे त असांखे पंहिंजे वॾनि जी ख़बर आणे ॾे। बादशाह खिली वज़ीर खे चयो त चरियो त कोन थियो आहीं, मोहन जी कंहिं ख़बर आंदी आहे। वज़ीर बादशाह खे चयो त साईं हीउ छोकिरो मरंदो बि तॾहिं ऐं राणियूं बि तॾहिं हथु ईंदियूं। तव्हीं हिकु भेरो मूं ते एतबार करियो, हीउ भेरो मूं ते एतबार करियो, जे छोकिरो मोटी आयो त पोइ मूंखे माराए छॾिजो। वज़ीर बादशाह खे अहिड़ियूं त पबियूं ॿधियूं जो हू रीझी पियो ऐं छोकिरे खे दरबार में घुराए पंहिंजो सुवालु ॿुधायो। छोकिरो दस्तूर मूजिबि सुभाणे जवाबु ॾियण जो अंजाम करे पंहिंजे घर मोटी आयो ऐं शहज़ादियुनि खे वज़ीर जी सॼी हरकत जी ख़बर ॿुधायईं। शहज़ादियुनि चयसि त असीं पाण ई थियूं उन ई मुंहुं वज़ीर जो बंदोबस्तु करियूं। तूं सुभाणे बादशाह खे वञी चओ त आउं तव्हांजे वॾनि जी ख़बर आणण लाइ तयारु आहियां।
पर शर्त इहा आहे जो बाक़ी अधु बादशाही ऐं पंहिंजी वॾर धीउ जो संग लिखी ॾे। जे जीअरो मोटियुसि त पोइ तूं मुंहिंजी रहत थींदे, जे मरी वियुसि त 12 महीननि ताईं मुंहिंजो इंतज़ारु कजि, पोइ मुंहिंजी मिल्कियत ऐं राणियुनि जो तूं मालिक आहीं। ॿिए ॾींहुं छोकिरे बादशाह खे उहा ॻाल्हि ॿुधाई जंहिं हिन क़बूलु कई ऐं बादशाह अधु बादशाही ऐं धीअ जो संग छोकिरे खे लिखी ॾिनो। ॾींहं ॿिनि खां पोइ छोकिरे शहज़ादियुनि जे सेखारण मूजिबि बादशाह खे चयो त हाणे अव्हां जे वॾनि जी ख़बरचार वठणु वेंदुसि। तंहिं करे हिकिड़ी काठ जी अहिड़ी जाइ ठाराहियो जंहिंखे फ़क़ति छत में हिकिड़ो सोराख़ हुजे। जाइ जे चौधारी 100 मण काठियूं रखाए ॾियो। पोइ आउं जंहिं महिल अंदरि कोठीअ में वञा तव्हां उन्हनि काठियुनि खे खणी बाहि ॾिजो। पोइ पाण ई अव्हांखे पंहिंजनि मरी वियल वॾड़नि जी ख़बरचार आणे ॾींदुसि। बादशाह ऐं वज़ीर उहो ॿुधी ॾाढा ख़ुशि थिया। ख़्यालु कयूं त पाण ई मौत जे मुंहं में वञे। सो यकदमि हुकुम कयूं त हिकिड़े ॾींहं में काठ जी जाइ बि ठही वई ऐं काठियुनि जो बि ढिघु लॻी वियो। जॾहिं सभु बंदोबस्तु थी वियो तॾहिं छोकिरे खे इतलाह मोकिलियाऊं। शहज़ादियुनि वरी छोकिरे खे वेंजारे सिंजारे कफ़न ॾेई खटोले ते सुम्हारे बादशाह ॾांहुं ॾियारे मोकिलियो। बादशाह वज़ीर खेसि ॾिसी पक करे छोकिरे खे सोराख़ मां अंदरि फिटो कयो। सिजु लथो ऐं मुंहुं ऊंदाही थी तॾहिं बादशाह जे कम सां काठियुनि खे बाहि ॾिनी वई। बादशाह जे हुकुम सां काठियुनि खे बाहि ॾिनी वई, जंहिंखां सॼे शहर में सोजरो थी वियो। शहज़ादियूं बि इंतज़ार में हुयूं। तॾहिं जॾहिं ॾिठो त हाणे बाहि ॾिनी अथनि सो खिलफिल परीअ उॾाणी ऐं घड़ी खन में छोकिरे खे बाहि मां कढी मथां महलात में खणी आई। होॾां सारी राति बाहि जा तजला लॻा पिया हुआ। बादशाह वज़ीर खे पक थी त छोकिरो हाणे पूरो थी वियो। ॻाल्हियूं सिगियूं निबिरनि। ॾींहं देरि सां छोकिरो 12 ई महीना पंहिंजे महलात खां ॿाहिरि न निकितो ऐं आराम सां वेठो रहियो। आख़िर मुदो पूरो थियो। वज़ीर ऐं बादशाह खे पक थी त हीउ कोन मोटंदो। अञा उन जे ख़्याल में हुआ त छोकिरे बि अची ठका कयो। बादशाह वज़ीर हिन खे ॾिसी हैरान थी विया त हीउ वरी कीअं जहिड़ो थियो। लाचार हिन जो आदुरभाव करे हाल अहिवाल वरिताऊं। छोकिरे ॿुधायो त बादशाह सलामत, तव्हांजा वॾा तमामु ख़ुशि वेठा आहिनि। मूं चयोमांनि त तव्हांजी ख़बरचार वठण लाइ मूंखे बादशाह मोकिलियो आहे। उहो ॿुधी उहो ॾाढा ख़ुशि थिया। 12 महीना ॾाढे आराम सां गुज़ारियमि। मूं जॾहिं मोकिलायो थिए तॾहिं छॾियुनि ई न ऐं चवनि त असां वटि को माण्हू आहे ई कोन, तूं तरसी पओ। पर मूंखे त हिते वाइदो पूरो करिणो हो, तंहिं करे लाचार मोटी आयुसि। पर हुननि हलंदे महिल चयो त असांखे वज़ीर ऐं हजामिन जी ॾाढी ज़रूरत आहे। केतिरा ई फ़ैसिला वज़ीर खां सवाइ थियनि नथा। ॿियो त असांजा न बि वॾा थी विया आहिनि। सो उहे ॿई माण्हू महिरबानी करे मोकिले ॾियो। उते वज़ीर ॾिठो त सिर थो वञे। सो बादशाह खे चई त साईं छोकिरो कूड़ थो ॻाल्हाए। मुअनि माण्हुनि खे वरी वज़ीर ऐं हजामिन जी कहिड़ी ज़रूरत। पर बादशाह खे पक थी वई त हीउ जेकी चवे थो सो सभु सच आहे। मूंखे पंहिंजे वॾनि जो हर तरह ख़्यालु आहे। जे न मोकिलींदुसि त नाराज़ थींदा। तंहिं करे वज़ीर खे चयईं त तव्हां ऐं हजामिन होॾां वञण लाइ तयारु थियो। वज़ीर घणेई नटायो ऐं दाहूं कयूं पर बादशाह हिकु बि न ॿुधसि ऐं ज़ोरीअ वज़ीर ऐं हजामिन खे साॻी तरह काठ जी जाइ ठाराए बंदि करे बाहि ॾियारे छॾियईं। उन जे कम जे पूरे थियण खां पोइ छोकिरे बादशाह खे चयो त हाणे पंहिंजो वाइदो पाड़ियो ऐं पंहिंजी न्याणीअ जी शादीअ जी तयारी करियो। बादशाह पंहिंजी न्याणीअ जी शादी छोकिरे सां कराई ऐं इक़रार मूजिबि बादशाही बि हिन खे ॾिनई। पर छोकिरे बादशाही क़बूल न कई ऐं बादशाह खे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, उहा बादशाही तव्हांखे नेब हुजे। आउं तव्हांजो ग़ुलाम थी रहंदुसि। तव्हांखे रुॻो वज़ीर बरगलायो हो, सो उनखे पंहिंजे कीअ जी सज़ा मिली। हाणे हिकिड़ो अर्ज़ु आहे त वज़ीर जी जेका मिल्कियत आहे सा मुंहिंजे हवाले कई वञे ऐं संदसि धीअ सां मुंहिंजी शादी कराई वञे। बादशाह वज़ीर जी धीअ ऐं मिल्कियत छोकिरे जे हवाले करे हिन खे पंहिंजो वज़ीर कयो। केतिरा ई साल गुज़री विया। छोकिरो अयाली औलादी थी वियो। हिकिड़े ॾींहुं संदसि पहिरीं ज़ाल खेसि चयो त मूंखे पंहिंजे माइटनि जी सिक थी आहे, पर हाणे कीअं उन्हनि सां मिली सघां। हिननि त मूंखे विसारे छॾियो। तंहिं ते छोकिरे चयुसि त कुझु ॾींहं सब्रु कर, तव्हां बादशाह खां मोकल वठां। पोइ छोकिरी उहा हक़ीक़त पंहिंजे बादशाह सां कई, जंहिं चयुसि त उन जे मुल्क जो बादशाह मुंहिंजी आनकी भरींदो आहे। हिन साल आनकी बि कान ॾिनी अथसि।
तंहिं करे तूं खेसि लिख त आनकी बि रसाए ऐं मुंहुं बि ॾेखारे वञ। शहज़ादीअ जे पीउ ख़त पहुचण सां आनकी समेत अची हाज़िर थियो। वज़ीर बादशाह जी महिमानी कई। उन ई ॾींहुं शहज़ादीअ पंहिंजे हथनि सां मानी टिकी तयारु कई। राति थी त बादशाह बि महलात में आयो। बादशाह जा अञा तरह तरह जा ताम रखिजी विया। हिन अञा 2-3 गिरा मस खयां त मानीअ मां हथु कढी वेही ॻोड़ा ॻाइणु लॻो। छोकिरो हैरान थी उन जो सबबु पुछियुसि। बादशाह चयो त ख़ुदा न भुलाए त हीउ ताम मुंहिंजे न्याणीअ जो रधलु आहे, जा मूंखां वरियनि खां विछड़ियल आहे। उन खे यादि करे रवां थो। अञा बादशाह एतिरो मस चयो त शहज़ादी 9 वॻो पहिरें हथ ॿधी अची पंहिंजे पीउ जे अॻियां बीठी ऐं चयईंसि त बाबा बराबरि उहा आउं ई आहियां ऐं खाधो बि मुंहिंजो रधलु आहे, पर हाणे मूंखे ॿुधायो त आउं रोज़ु कंहिंजो थी खावां, पंहिंजो या तुंहिंजो। बादशाह खे पंहिंजे कयल फ़ैसिले ते ॾाढो अरमान थियो ऐं कंधु हेठि करे चयईं त धीअ, बराबरि तो सचु थिए चयो त रोज़ु सभु को पंहिंजो थो खाए। मूंखे उहा ख़ता बख़्श कर। पोइ त सभु राणियूं अची संदसि मुंहुं लॻियूं ऐं हिक ॿिए खे मिली ॾाढो ख़ुशि थिया। जहिड़ा मेला उन्हनि जा थिया अहिड़ा शल जग जहान जा थियनि।